तालीम खाते सेक्रेटरी अकबर लगारी, गवर्नमेंट हाई स्कूल गिरोड शरीफ, गवर्नमेंट गर्ल्स मिडल स्कूल, गवर्नमेंट मिडल स्कूल 87 मोरी, शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो हायर सेकेंडरी स्कूल समेत ॿियनि स्कूलनि जो दौरो कयो। उन मौक़े ते सेक्रेटरी अकबर लगारी स्कूलनि में फर्नीचर, कमरनि ऐं ॿियनि सहूलियतुनि जी खोट जी पूराई लाइ हुकुम जारी कयो। अकबर लगारी चयो आहे त हीउ मुक़ाबले जो दौरु आहे। हिन दौर में ॿारनि खे नसाबी किताबनि सां गॾु हिन जदीद दौर में गूगल ऐं मोबाइल फ़ोन जो इस्तेमालु करे वधीक ॼाण ॾिनी वञे। उन मौक़े ते हिन प्राइमरी उस्तादनि जी खोट खे पूरो करण लाइ वास्तेदार अमलदारनि खे हिदायतूं पिणु ॾिनियूं ऐं उस्तादनि जे अपग्रेडेशन लाइ बि कोशिशूं वठण जो ऐलान कयो। इन खां अॻु डॉक्टर GM पवर इंस्टीट्यूट पारां हाई स्कूल गिरोड शरीफ लाइ मैनेज कयल जदीद कंप्यूटर लैब ऐं लाइब्रेरी जो पिणु विज़िट कयो ऐं तालीम जूं जदीद सहूलियतूं ॾिसी ख़ुशी जो इज़हार कयो। दौरे दौरान दीदार हुसैन जलबाणी, डायरेक्टर स्कूल एजुकेशन मीरपुर ख़ास, मीर अताउल्ला टालपुर, डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर राना अंबर राजपूत, चीफ मॉनिटरिंग ऑफिसर मोहम्मद ओस्मान सोमरो, अब्दुल अजीज शोरो, गुल हसन लाशारी, प्रिंसिपल जमील कुरैशी, सुरेश कुमार, अयाज सराज, लियाकत अली पंवर, फैज़ मोहम्मद जतोई, मोहम्मद असलम कुरैशी, इस्लामुद्दीन, मोहम्मद हमजा खान, असलम शेख, महमूद अहमद समेत ॿिया उस्ताद गॾु पिणु मौजूद हुआ।